अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त आऊं आहियां चेयरमैन मोहम्मद इसाक परिहार। अॼु आऊं तव्हां सां हिकु अहम टॉपिक ते ॻाल्हि ॿोल करणु आयो आहियां। जॾहिं त पूरी सिंध में तव्हां सभिनी खे ख़बर आहे त हिन वक़्तु मंशियात ऐं क्राइम जो वॾो रेशो थी रहियो आहे। इन सिलसिले में सॼी सिंध जा जेके इदारा आहिनि उहे हींअर मुतहरिक थी चुका आहिनि, पर गॾोगॾु पाकिस्तान हुकूमत ऐं सिंध हुकूमत हिकिड़ा पंहिंजा बहितरीनु हिकिड़ो किरदारु अदा करे रही आहे। उन में तव्हां ॾिठो त सॼी सिंध में जेको आहे सो क्रैक डाउन कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ सॼी सिंध जा जेके हंध जेके आहिनि क्राइम सां जेके मंशियात सां जेके भेनरुनि उन ते छापा लॻनि पिया, उन में हज़ारे माण्हू जेके आहिनि उहे मंशियात सां जुड़ियल जेके आहिनि उहे गिरफ़्तार पुलिस करे पई। पर ख़ासि करे तव्हां ॾिठो त हिन वक़्तु डिवीज़न हैदराबाद में जेको DIG साहिबु आहे, उन जेको आहे सो पंहिंजी जेका हिकमत अमली जेका जोड़ी आहे, ख़ासि करे DIG हैदराबाद कंडोल IR जो जेको SSP आहे सैयद सलीम शाह ऐं मटियारी जो SSP जेको आहे उन बहितरीनु हिकिड़ो पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। उन में तव्हां ॾिसो त पूरे ज़िले में जेको आहे सो कंहिं बि जॻह ते तव्हांखे मंशियात जेका आहे उहा अणलभ थी वई आहे। ऐं सम्झां थो त असां सभिनी खे इन कुदे कम में जेको आहे सो पंहिंजो हिकिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे ऐं इन्हनि कुदे कम करण वारनि जी निशानदगी करणु घुरिजे ऐं आला अख़्तियारनि खे ॿुधाइणु घुरिजे, पुलिस जी मदद करणु घुरिजे, इदारनि जी मदद करणु घुरिजे त जीअं हीउ जेको नौजवान नस्ल आहे उहो हिन मूज़ी मर्ज़ मां बची सघे ऐं पंहिंजियूं ज़िंदगियूं बचाए सघे। तव्हां ॾिठो त हिन वक़्तु सिंध जे तमामु जेके तइलीमी इदारा आहिनि उन्हनि में बि जेको आहे मंशियात विकिरो थी रही हुई ऐं उते जेको आहे सो नौजवान जेके नस्ल आहिनि उहे मंशियात वापराए रहिया हुआ। पर गॾोगॾु जेको आहे सो शराब ऐं जेको आहे सो अफ़ीम आइस जो जेको मर्ज़ आहे उहो तमामु जेको आहे सो हींअर वॾो थी वियो हो। इन करे सिंध हुकूमत ऐं पाकिस्तान जी हुकूमत फेडरल हुकूमत जेका आहे उन्हनि जेको आहे पंहिंजी वॾी जेको आहे हींअर कार्रवायूं करे तमामु जेके वॾा वॾा डीलर आहिनि उन्हनि खे हिन सॼे मामले में बेनकाब कयो आहे ऐं गॾोगॾु उन्हनि ते केस बि दाख़िल कया आहिनि। अचो त पाण सभु गॾिजी इदारनि खे मज़बूत कयूं ऐं इदारा मज़बूत थींदा त पाण मज़बूत थींदासीं। जेकॾहिं इदारा मज़बूत न हूंदा त पाण बि मज़बूत न हूंदासीं। तंहिं करे इदारनि जी सपोर्ट कयूं ऐं इदारनि सां गॾिजी करे हिन सॼे समाज खे बहितर कयूं। इनशाला वरी कंहिं टॉपिक ते तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदो मोहम्मद इसाक परिहार खे इजाज़त। अल्लाह निगहबान। पाकिस्तान ज़िंदाबाद।